नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। कुछ कलाकन जे लाए रब करीम पंहिंजे घर मस्जिद में एक सुहिणी महफ़िल में वेहण जो मौक़ो नसीब हींअर तव्हां इशा नमाज़ पढ़ी आहे ऐं यकीनत बावज़ू वेठा आहियो। मुंहिंजे आका फरमायो आहे त जेको मस्जिद में नमाज पढ़ी बावज़ू वेठो आहे 70,000 मलाइक उन जे मथां सलात पढ़नि। 70,000 फरिश्ता उन जी रहमत जी दुआ घुरनि। 70,000 फरिश्ता उन जी मग़फ़िरत ऐं बख़्शिश जी अल्लाह वटि दरख़्वास्त ऐं हिकिड़ो मलाइक अगर कंहिंजे लाइ दुआ घुरे तो वह यकीनन दुआ कबूल। फरिश्तनि जी दुआ यकीनन अल्लाह वटि कबूल बग़ैर कंहिं शक शुबे जे। जेकॾहिं 70,000 अल्लाह जा शुक्राना आहिनि। असीं ख़ुशि नसीब आहियूं जो रब करीम असांखे पंहिंजे घर पंहिंजे दर पंहिंजी मस्जिद जो हिन वक़्तु मुजावर बणायो ऐं मुंहिंजे आका फरमायो आहे मदीने वारे साईं लजपाल नबी फरमायो आहे। इमाम तिरमज़ी रिवायत आणे थो इज़ा रअयतुमुर रजुल यअतादुल मसाजिद फशहदू लहू बिल ईमान। जे माण्हू खे तव्हां ॾिसो त मस्जिद खे आबाद कयूं, मस्जिद खे आबाद कयूं वेठो आहे त तव्हां उन जे मोमिन हुजण जी गवाही ॾियो। तव्हां शायदि ॾियो त इहो शायदि ॾियो त इहो। सो मदीने वारे साईं जे फरमान जे मुआफ़िक़ फ़कीर करमुल्ला शायदि ॾिए थो तव्हां मोमिन। छा तव्हां सभई मुंहिंजे मोमिन हुजण जी बि शायदि या अल्लाह तू गवाह थी सब मुझे मोमिन हुजण जी शायदि ऐं इहा शायदि मां क़यामत जी ॾियारे तव्हां वठंदुसि। ईंदो न शायदि ऐं इंशाअल्लाह जेकॾहिं मूंखां पुछियो वियो न त मां तव्हांजे लाइ शायदि मां पेर खोड़े शायदि मस्जिद सां मोहब्बत रखण वारा अल्लाह जे दर ते विखूं खणण वारा रब जे दर ते वेहण वारा तव्हांजी औताक में उहो माण्हू छो ईंदो जंहिंखे तव्हां नथा चाहियो? जेते तव्हांजी दिलि नथी कढे तव्हांजी दिलि नथी चाहे वो तव्हांजी औताक ते छो ईंदो? ईंदो कहिड़ो मुंहुं खणी ईंदो जंहिंखे तव्हां नथा चाहियो? छो त तव्हां घर धणी औताक धणी तव्हां आहियो न। तव्हांजे दर ते तव्हांजो नापसंद माण्हू न ईंदो, तव्हांजे दर ते उहो ईंदो जंहिंखे तव्हां पसंद कंदा, जेको तव्हांखे वणे, जंहिंसां तव्हांजो प्यार, जंहिंखे तव्हां पंहिंजो सम्झो था। मांगड़ी बि खाराईंदो, चांहि बि सलाह बि कंदो, ख़िदमत बि कंदो ऐं ईअं बि चवंदो भली करे आए।
जेकॾहिं तव्हां मस्जिद में आया आहियो मुंहिंजे रब तव्हांखे चाहियो मुंहिंजे मालिक तव्हांखे घुरियो आहे उहो न घुरे हा कीअं तूं अची आ मस्जिद में कीअं वेही आहे अल्लाह जे घर में अहले दिल उरफा औलिया फरमायो आहे हिकिड़ो भेरो मस्जिद में आयो वरी वियो ॿाहिरि निकिरी जे इहो तव्हांजो अचण रब खे न वणे हा त वरी तव्हांखे दर ते न घुराए जेकॾहिं तव्हांजो पहिरियों भेरो अचण रब खे वणियो आहे त वरी ॿियो भेरो बि तव्हांखे वरी जेसी जेरा आयूं मस्जिद में पंद्रो जेड़े तेड़े हाल पंहिंजे मालिक जे दरवाज़े जा ये पंदड़ा कंदे कंदे शल हयाती जा मसला पूरा अल्लाह किबला खुशी करीमन जी तबीयत का वासी सुभान अल्लाह वो तो व्हील चेयर ते भजा वो तो यो जो साहिब फराश बरया बिस्तर ते रहा इतनी ॾाढो रुना अल्लाह मौला मूंखे जिंदगी ॾी या न ॾी मूंखे जिंदगी सां दिलचस्पी न आहे मूंखे पंहिंजे दर खां परे न करे जियारी थो त मूंखे मस्जिद जो पंधु खाराइजी न मूं सारी जिंदगी तुंहिंजे दर जो पंधड़ो कयो आहे मुंहिंजी दाढ़ी अच्छी थी वई आहे मौला मूंखे पंहिंजे दर खां परे न कर ऐं उन ई हफ़्ते साईं पंहिंजे रब सां अल्लाह करे चल जेसी जेरा आहियूं मस्जिद जा पंध कंदा रहूं अजीब ॻाल्हि आहे मदीने वाले साईं फरमायो आहे हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत है मुसन्नफ इब्न अबी शैबा में सुनन इब्न माजा में इब्न खुज़ैमा इब्न हिब्बान में रिवायत है मदीने वाले साईं फरमायो मा तवक्तन रजुलुल मसाजिद लिस्सलाह व ज़िक्र जेको माण्हू निमाज़ जे लाइ ऐं अल्लाह जे ज़िक्र जे लाइ मस्जिद खे पंहिंजो मस्कन थो बणाए मस्जिद खे पंहिंजो वतन थो बणाए बार बार थो अचे 5 वक़्त थो अचे अल्लाह जे ज़िक्र जे लाइ निमाज़ जे लाइ वरी वरी थो अचे उहो जेकॾहिं उहो न अचे मस्जिद में ऐं वरी पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ बीमार थी वियो या सफ़र में वियो या मजबूरी थी मस्जिद में न अची सघियो त अल्लाह ताला जल शानू उन सां ईअं रब करीम शफ़क़त फरमाए थो जीअं तव्हांजो को दोस्त तव्हां खां विछड़ी वियो हुजे वरी तव्हां सां मिले उनखे ॾिसी तव्हां ख़ुशि थींदा आहियो उन सां मिली तव्हांखे ख़ुशी थींदी आहे त मुंहिंजो यार मूंखे मोटी आयो आहे केतिरनि ॾींहंनि खां विछोड़े खां पोइ वरी मोटी आयो आहे जे तव्हां पंहिंजे दोस्त खे विछड़ियल यार खे ॾिसी ख़ुशि थींदा आहियो तीअं अल्लाह पंहिंजे बाबे खे मस्जिद में ॾिसी कीअं मदीने वाली जेका मस्जिद आहे जंहिंमें हयातुन नबी मदीने वारो पाण वेठो हुजूर जे दर ते जेको उम्मती वेंदो आहे हुजूर जे ख़ुशि थींदा ऐं वक़्त वारा आहिनि उहे माण्हू हाजी तैयब जहिड़ा जेके मदीने में रहनि था घर मां निकिरंदा आहिनि गाॾी ते
खजूर खड़ी निकरंदो आ पंहिंजे गाॾी ते हलंदो आ पर ईंदे ईंदे गुंबद खदरा ते इनके मौक़ो मिलंदो आ साईं जे दर ते वञण जो ऐं हुजूर ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि त मुंहिंजो गुलाम मुंहिंजी मस्जिद में आयो। अल्लाह जल्दी मुझे नियारा आने जो ही सारी जमात मस्जिद नबवी मुझे दिली दुआ है अल्लाह करो हर फकीर सोने नबी के दर की हाज़िरी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तव्हांजो लफ़्ज़ ॿुधो आहे अल्लाह वारा सुभान अल्लाह लफ़्ज़ ॿुधो अल्लाह वारो माण्हू आहे तव्हां कंहिंखे अलाह वारो चवंदा आहियो अल्लाह जे वली थी अदाई अल्लाह वारो कंहिंखे सॾींदा न पंहिंजी हर को पंहिंजे पंहिंजे दिलि जी ॻाल्हि ॿुधाए तव्हां कंहिंखे अल्लाह वारो कंहिंखे सॾींदा तव्हां पंहिंजे पंहिंजे दिलि जी ॻाल्हि कंदो पर मां तव्हांखे उहा ॻाल्हि थो ॿुधायां जेकी मदीने वारे साईं अल्लाह वारा हुज़ूर जे नज़र में ज़बान नबूवत जे मुआफ़िक अल्लाह वारा थी विया ॿुधणु चाहींदो हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे इमाम तबरानी मुजम औसत में रिवायत आंदी है मुझे आका फरमायो इन उम्मार बुयूतिल्लाहि हुम अहलुल्लाहि अज़्ज़ व जल सुभान अल्लाह मस्जिदुन में पंध करण वारा मस्जिदुन में वेहण वारा मस्जिदुन के आबाद करण वारा मस्जिदुन में सजदा रब के करण वारा ये अल्लाह मकान में अल्लाह वारे जो केड़ो कमा वडेरे जी ओ ताकत अल्लाह वारे जो केड़ो कमा भंग चरस कुंडा दोबारा उन जो अल्लाह वारे जो केड़ो कमा अल्लाह वारे जो कमा मस्जिद में अल्लाह वारा ये है न के मस्जिद सा दिल जेके मस्जिद के आबाद करता जेके मस्जिद की सेवा करता फकीर को पिनंदे पिनंदे पेनू फकीर पाराड़ी में इदा है ना दर दर ते बोदड़ी इतिए में दर दर ते सदा दे अल्लाह जे नाले दे बाबा सही गल है सदा हणदे हणदे मस्जिद के दरवाजे ते सुभान अल्लाह खैरात मिले अलावत खैरात मिले मानू नमाज पढ़ी निकता न गोठ वाला फकीर छातो करी खैरात वठणा जो हाय हाय गदाई करण वारो है जब होदे वने न ते घरन दे वने ते मस्जिद में छा मिले ओदे असा घर है ओदे वन त खैरात मिले ही न कुकी लप चिक रुपयो अठाना चाराना ओदे असा घर में मिलंदी जो घर के जाए जो असाजा घर ही घर के जो ये अल्लाह जो घर सुभान अल्लाह तव्हां जे घरन में मिलंदो अल्लाह जे घर में कोन मिलंदो सुभान अल्लाह मुखे ताजे अकुल ते अजब मुखे अफसोस है ताजे अकुल ते सही ॻाल्हि बस
हाणे वठणो आ ॿिया दर ॿियनि खे ॾिनमि बसि वठणो आहे त हिन दर ओ दर आयस दासड़ा ॿिया दर ॾेई ॾियनि कहां जो कुमाच सी सुण सबा जे कन जा मंग मुंहिंजे मन गोदरी वदरी लाए कहीं फिटी करे मस्जिद में वुजू करे चे नमाज में शुरू थी हवा वकील कहता है कि बस हाणे खैरात वट भी इन दर का बस ये दर खैरात वट भी इन दर का सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह जी सर कोई गाल पे गया डॉक्टर जन सोलो आ पर मजलिस जा आदाब सिखण वडी गाल जी सर जी अजीजान मोहतरम पर फकीर गोदरी उछलायूं कि बस खैरात वठणी आ त हिन दर का वठणी आ बे दर ते हां नवी वाह सही वाह तो साकी गोठ वाला को मच्छी खाई पियो अचे सुभान अल्लाह को मखण खाई पियो अचे सुभान अल्लाह को गुजरी पचाई पियो अचे मखण जो चाणो वाह वाह सुभान अल्लाह फकीर अल्लाह ला वठो सुभान असां अल्लाह बे दर ते नवी कुछ ॾींहं गुज़रिया फ़क़ीर खे सकरात आई मरण जो वक़्तु वेझो थियो ओॾी महिल केॾी महिल खिले वरी रोए वरी खिले वरी रोए वरी खिले फ़क़ीर ख़ैर त आहे खिली बि थो रोई बि थो सुभान अल्लाह जे रोआं थो तव्हांजे अकुल ते सही तव्हांजो सोचां थो तव्हांजे अकुल ते मूंखे रोअण थो हकीकत कीअं भला जी तव्हां चओ था तव्हांजे दरनि तां ख़ैरात मिलंदी अलाह जे दर तां ख़ैरात न मिलंदी हेॾे वॾे सखी जे दर खे तव्हां ख़ाली सम्झो तव्हांजी निमाज़ छा जी रोज़ा छा जा सजदा छा जा जे तव्हां सम्झो था अलाह जे दर तां ख़ैरात न मिलंदी तव्हांजे अकुल ते मूंखे रोअण थो सही ऐं खिला वरी हिन जे लाइ थो हींअर जन्नत जूं माड़ियूं अखियुनि सां ॾिसां उहा ख़ैरात मिली थम हिन दर तां उहा ख़ैरात मिली थम जो सॼी ज़िंदगी कंहिंजे दर ते पिनंदे गुज़ारियमि ख़ल्क़ जे दर ते गदायूं कंदे गुज़ारियमि उहा शइ न मिली जेका हिननि चइनि ॾींहंनि में मूंखे रब जे दर ते इन जे लाइ तो रब जूं नेमतुनि खे ॾिसी रोअण इन जे लाइ तो तव्हांजे अकुल ते खिला इन जे लाइ तो त जंहिं रब जो दर वठी वेठुसि उन तव्हांखे मुंहिंजी नौकिरी ते को गुज़री तो कयूं अचे को मखण तो कयूं अचे नौकिरी बि तव्हां पिया मुंहिंजी ख़िदमत कयो ऐं वरी हींअर दुनिया बि मुंहिंजी संवारजी वई त आख़िरत बि मुंहिंजी संवारजी खिला बेटा ही का मामूली गाल ना है मस्जिद खाई भली झूपड़ी हुजे सुभान अल्लाह जी मस्जिद नंढड़ी झूपड़ी आ पर निस्बत रब जी ज़ात दे अल्लाह जो घर छा चवंदो अल्लाह जो घर इन घर ते अचण वारा अल्लाह वारा इन घर में वेहण वारनि ते अल्लाह जा मलाइक लही था अचे सलातूं पढ़नि सुभान अल्लाह ऐं मदीने वाले साईं फरमायो इमाम अहमद रिवायत आंदी आहे हज़रत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे इन शैतान ज़िबुल इंसान का ज़िबिल गनम यअखुज़ु शातल क़ासिया वन नाहिया सुभान अल्लाह जीअं बकरियुनि रिढुनि जो धणो हुजे उन जो बघड़ हूंदो आहे जी साईं जी बघड़ बकरी जे पर उहा बकरी जेका धण खां धार थींदी धण खां छिॼी वेंदी बासाइती थी वेंदी अकेली थी वेंदी रहिजी वेंदी सॼे धण ते त
बगड़ हमलो न कंदो आहे धन सां गॾु त धनार जी बि त नज़र हूंदी आहे साईं फरमाइनि था त जीअं बगड़ बकरियुनि जो दुश्मन आहे उन्हनि खे फाड़ींदो आहे शैतान वरी इंसाननि जे धन जो दुश्मन आहे शैतान माण्हुनि जो बगड़ आहे हू बगड़ बकरियुनि जी जान फाड़े खाईंदो आहे ऐं शैतान अहिड़ो बगड़ आहे जेको तव्हांजो दीन ईमान इस्लाम ईकान शरीयत दीन वारी जेका पूंजी आहे ईमान ऐं अक़ीदे वारी जेका दौलत आहे उहो शैतान इहो बगड़ फुड़े वेंदो खाई वेंदो बेईमान बणाए छॾींदो कुर्बान वञा मदीने वारा तुंहिंजे मिसालन ॾियण तुंहिंजी ॻाल्हि सम्झाइण तव्हां साईं मिसाल था ॾियनि त जीअं बगड़ बकरियुनि जो दुश्मन आहे तीअं शैतान वरी तव्हां मुस्लमाननि मोमिननि जे दीन ईमान जो दुश्मन साईं फरमाइनि था त फइयाकुम वश्शिआब तव्हांखे मां आगाह थो कयां त अकेलाई में चो था वञी कुंड में वेही इबादत कयां जंग में वञा गार में वञी इबादत कयां फलाणी दरगाह वेराने में उते वञी इबादत कयां इन खां बचो अकेला थींदो शैतान फाड़े वठंदव वअलैकुम बिल जमाअत जमाअत सां गॾु हुजो जमाअत सां सुभान अल्लाह वही जमाअत अहले सुन्नत वल जमाअ मैं ये न तो जानू के करमी जमाअत अहले सुन्नत जिनके भी या रसूल अल्लाह चवण वाला हड़ई जमाअत को कासमिया को ताहिरिया को गफारिया को दावत इस्लामी सा है सब आले सुन्नत हिकड़ी जमाअत को अच्छो पटको पाए को कारो पाए को साओ पाए को नीरो पाए को फिको पाए पर मंजिल सभनी जी हिकड़ी आहे साईं फरमाईंदा आहिनि जमाअत का परे न थींदे यदुल्लाह अलल जमा इन जमाअत जे मथां अल्लाह जो हथ आहे मन शज़ इलन नार जेको जमाअत खां छिनो जमाअत खां टुटो इहो जहन्नम जे कटे में वञी टिकंदो जमाअत न छॾिजो ॾिसो न अचो था पिया ॿारहीं ते दिलि पर आवाज़ में केॾा सुहिणा वरी जे छिजी वियो आहे त उनजो हाल वरी ॾिस फ़र्क़ु पियो आहे या न पियो आहे कुझु पंहिंजे दिलि खां त हिन धड़ खां परे थियण खां पोइ शैतान हमलो करे थो या नथो करे मदीने वारे त अॻे आगाह कयो न जमाअत खां परे न थिजो कुर्बान वञा मुंहिंजा मदीने वारा तुंहिंजे लफ़्ज़नि साईं फरमाईंदा था इयाकुम वश्शिआब बचो खाटियुनि खां गारनि खां चुरुनि में लिकी वञी चओ था इबादत कयूं इहा इबादत न मथां शैतान बगड़ फाड़े वञेव ईमान फुरे वञेव वअलैकुम बिल जमाअ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हक वजा दिल पर छाया वल मस्जिद सुभान अल्लाह मस्जिद मस्जिद सुभान अल्लाह शैतान का बचण चाहियो था मस्जिद मस्जिद में अचो मोमिन सब गॾु बहाने सुभान अल्लाह बचण चाहियो था न इन बगड़ खां पंहिंजो ईमान बचाइण चाहियो था न लुज़ूमुल मसाजिद मस्जिद खे लाज़िम करे वठो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वारो साईं मुझो आका मुझो लजपाल नबी तो फरमाए त हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आहे त
इमाम तबरानी मुजम कबीर में औसत में रिवायत आंदी आ आका फरमाया अल मस्जिद बैत कुल तकियुन मस्जिद हर परहेजगार मोमिन जो घर रहा मोमिन मुत्तकी परहेजगार वो जो घर सुभान अल्लाह वतकफ़ल अल्लाह लिमन कानल मस्जिद बैतहू बिर्रूह सुभान अल्लाह जे पंहिंजे रूह सां मस्जिद खे पंहिंजो घर समझो आहे पंहिंजी रूह सां दिल जी गहराइयुनि सां मस्जिद खे पंहिंजो घर समझो आहे त कफ़ल अल्लाह उन जे ज़रूरतुनि जो कफ़ील अल्लाह पाण हिते असां वटि कफ़ील कोन अॼु त इहो भई ख़बर आहे त मदीने में कफ़ील हूंदा आहिनि कफ़ील अरब हूंदो आहे कफ़ील जो जेको आमिल थियो न उनजो ज़िम्मो कफ़ील जे मथां हूंदो आहे कफ़ील उनखे पुलिस पकड़ींदी कफ़ील पहुची वेंदो को हादसो थियो कफ़ील पहुची वेंदो कफ़ील ज़िम्मेदार आहे कफ़ील उनजे दुख जो सुख जो उनजे सर्दी गर्मी जो कफ़ील ज़िम्मेदार हूंदो आहे उन आमिल जी किफ़ालत कफ़ील कंदो आहे मदीने वारो साईं जो फरमाए त मस्जिद खे आबाद कयो अल्लाह पाण तव्हांजो कफ़ील सुभान अल्लाह मुझो कफील मुखे सलीमा मुर्शिद सुभान अल्लाह मदीने जो रहवासी सैयद आला उनके शादाबाद करे उनकी मोहब्बत आ मुखे सलीमा मुर्शिद अना कफीलु कफी दुनिया व अंत कफीली फिल आखिरत मैं ताने दुनिया में इते कफीला ता मुझे आखिरत जा कफीला ये उनकी मोहब्बत आ वो मुखे में जे मुझे वाले के पुलिस हले थी कोई बता कुछ छा कहीं करे कि मुर्शिद ला तखफ अना कवी फिल मदीना ये मदीने में मैं मजबूत आया फिक्र न कर मैं बैठो आया मत जो कभी न लेकिन मुसाफिर परदेसी ये उन जो मदीने जो पाड़े से नीचे है तो मैं फिक्र न कर मत जो कभी बैठो आया सुभान अल्लाह के इत्मीनान थी दो ना ऐ अल्लाह तो फरमाए मस्जिद में रहने वाला मां रब तुझो कफील है अल्लाह तुझो कफील है सुभान अल्लाह घबराने न मां रब तुझो कफील है सुभान अल्लाह सही बात है कफालत मालिक सुभान अल्लाह ये जो कफील मुझो अल्लाह केड़ी लहर रोटी दी सुभान अल्लाह सर में पखी हिकड़ो मथस मारी लक वाह बेटा मत्सर में पखी हिकड़ो मथस मारी लख जे रब जी अथस रख त सर में घुमे सर सर में पखी हिकड़ो मथस मारी लख रब जी अथस रख त सर में घुमे सर साईं तू बेदर्दी जिसकी रखी المساجد لله فلا تدعوا مع الله احدا مسجد الله جي راه مسجد کے جو مسجد کے جو
अल्लाह के घर में अची फला तदू मा अल्लाह अहदा अल्लाह सा गड बे की पूजा न कजो बे की बंदगी न कजो बे के दुआ में सदजो न अल्लाह जा बनायो अल्लाह के घर में आयो अल्लाह के सजो अल्लाह का मदद वठो अल्लाह जा पुजारी बणी वञो अॼु बि ॾींहं जो तव्हांखे ॿुधायो पंजवीह मिंट दुआ घुरी 25 मिंट पीर जो नालो वठी पीर साईं मूंखे रोटी ॾिजे पीर साईं मूंखे हीअ ॾिजे पीर साईं हीअं कजे पीर साईं हीअं कजे अब पीर बि त अल्लाह जो पानो आहे न ख़ुदा त न आहे छा तूं पीर खे ख़ुदा सम्झो आहे दुआ में पीर खां थो घुरी छा पीर तुंहिंजो महबूब आहे न पीर असांजो मुर्शिद आहे रहबर आहे अॻवान आहे राह ॾेखारण वारो आहे कस ॿुधाइण वारो आहे ख़ुदा असांजो मुर्शिद न आहे ख़ुदा असांजो रब्बुल आलमीन अहकमुल हाकिमीन मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम असांजो जी तुझा अल्लाह जी कबी बंदगी अल्लाह जी कबी दुआ अल्लाह खां घुरबी मदद अल्लाह खां वठबी बाक़ी अल्लाह जा वली सब अखियुनि जो नूर आहिनि ख़ुदा जा दोस्त आहिनि रब जा प्यारा आहिनि उन्हनि जे दर ते वरी वरी वेंदासीं कलंदर वटि वेंदासीं भिटाई वटि वेंदासीं उते वञी दुआ रब खां घुरंदासीं कलंदर जे सदके मूंखे पुट ॾे मौला भिटाई जे सदके मुंहिंजी मुराद पूरी कर घर में वेठो आहे ऐं सदे वरी ॿिए खे वेठो रब ख़ुशि थींदो अब आगे इहा ॻाल्हि वणंदी जी बिला तशबीह बिला मिसाल तशबीह न थो ॾियां हिकिड़ो ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ मिसाल तव्हां जे दर ते को महिमान अचे तव्हांजे ओताक में महिमान अचे ऐं तव्हांजे पाड़े में रहिस यार मोहम्मद खान जो बंगलो आहे तव्हांजो भली कखां झूपड़ो आहे या बंगलो आहे या छा आहे पर महिमान तव्हांजो मानी जो टाइम थिए वेठो तव्हांजे तॾे ते आहे वेठो तव्हांजी ओताक में आहे ऐं सॾु कयो यार मोहम्मद खान मूंखे मानड़ी खाराइजांइ बुख लॻी आहे यार मोहम्मद मानड़ी खाराइजांइ तव्हां ख़ुशि थींदव न तव्हां ख़ुशि थींदव न मुंहिंजे ओताक ते वेठो आहे महिमान मुंहिंजो आहे ऐं सॾे थो यार मोहम्मद खान मूंखे मानी खाराइजांइ ख़ुशि थींदव न छो था ॻाल्हायो वहन्नल मसाजिद लिल्लाह मस्जिद अल्लाह जी आहिनि अल्लाह जा घर आहिनि फला तदू मा अल्लाह अहदा अल्लाह सां गॾु वेठी जी पूजा न कयो बंदगी न कयो बंदगी पूजा अल्लाह जी कबी सुभान अल्लाह ऐं जेॾी महिल मस्जिद में वेही अल्लाह के सजड़ो तो करे सजड़ो तो करे दिल जो दिल में पुकारे तो इन्हें जा ये दिल वारा लफ्ज या हल्कड़ी ज़बान वारा लफ्ज वनी अल्लाह ने अर्श ते कोश सुभान अल्लाह ऐं मुझे आका फरमायो मदीने वाले साईं फरमायो त जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो ज़मीन ट्रामे जी हूंदी सिज गिराट जे क़दुरु मथों अची वेंदो माण्हू टपंदा भॼंदा पचरंदा भुॼंदा फुलनि वांगुरु जी गणाह में फुला टिचकंदा आहिनि इहो माण्हुनि जी कैफ़ियत हूंदी यौम यकूनु नास कल फराशिल मबसूस हैबतनाक ॾिहाड़ो हूंदो न छांव हूंदी न छप्पर हूंदो न मन हूंदो न को अझो आसरो हूंदो सवाइ अल्लाह जे अर्श जे साये उन अर्श जे साये में
नूर जा मिंबर लॻल हूंदा सुभान अल्लाह मोमिन माना उन नूर जे मिंबरनि ते वेठल हूंदा उन हिसाब जी गणती न किताब जो ख़ौफ़ सुभान अल्लाह न को उन्हनि खे लहर न लोडो बेफिक्र अर्श मौला जे छांव में वेठा हूंदा उहे 7 क़िस्मनि जा माण्हू सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह करे चलो उन मां कंहिं हिकिड़े क़िस्म में असीं बि शामिल थी विया सुभान अल्लाह मां उहो हिकिड़ो क़िस्म बयान कयां या 7 ई बयान कयां 7 ई बयान कयां सुभान अल्लाह सुभान अल्लाह दिल हाज़िर आहे मां बयान करे वरी पुछंदुसि कंहिंखे उथारे त 7 याद बीठियूं ॻाल्हियूं इम्तिहान में तड़े खड़ी वठंदो था सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह समझी कोन सुभान अल्लाह सुभान अल्लाह 7 ॻाल्हियूं 7 माण्हू 7 क़िस्मनि जा माण्हू सुभान अल्लाह कोई क़यामत जे ॾियारे अर्श मौला जे साये में न हिसाब न किताब न पुछाणो न को लहर न लोडो हाँ अल्लाहुम्मा जन्ना मिन अल्लाहुम्मा जन्ना मिन अल्लाहुम्मा जन्ना मिन मौला असांखे उन्हनि मां अल्लाह करीम असांखे उन्हनि मां असीं तोखे अर्ज़ था कयूं असां ही जमात थोरी आहे मौला हिननि सभिनी जी मां अॼु जेके आया आहिनि हिननि खे 7 मां इंशाअल्लाह अॼो की दुआ रद्द कोन थींदी उहे 7 माण्हू सबातुन युज़िल्लुहुमुल्लाहु फी ज़िल्लिही यौम ला ज़िल्ला इल्ला ज़िल्लुहु जे ॾियारे ते अल्लाह जे साये खां सवा ॿियो को बि सायो न हूंदो 7 माण्हू अल्लाह जे साये में हूंदा हाणे शारहीन त जो अर्श जो सायो पर हदीस में लफ़्ज़ इहे आहिनि अल्लाह जो सायो वॾे साहिब खे हिकिड़ो पियो चवे त उनखे ॻोठ वारो साईं तुंहिंजे पाछे में पिया वॾे जो एतिरो पाछो कोन त सॼो ॻोठ हुनजे पाछे में माना उनजो शफ़क़त उनजी इनायत उनजी महिरबानी वॾे जे साईं तुंहिंजे पाछे पिया आहिनि साईं तुंहिंजे साये में साईं तुंहिंजो जबल खपे अल्लाह फरमाए थो त उन ॾियारे ॿियो को बि सायो न हूंदो मूं अल्लाह जो छप्पर ऐं 7 माण्हुनि खे पंहिंजे छप्पर जे हेठों छांव ॾींदी पंहिंजी छांव में उन्हनि खे लिकाईंदुसि पहिरियों अल इमामुल आदिल अब्दुल वारो बादशाह इंसाफ वारो बादशाह ओ 45 के छॾे 47 ते कसम खणण वारो कसम थो खणे त मां चूंडजी आयो आहियां 47 बार मथे करण वारो इहो मोचड़ा खाईंदो जो उठ बदल दे कुटुंबो भई सॼे पाकिस्तान बॉर्डर ना हिकिड़े में चढ़ी वरी ॿियो जो हेड़ो ज़ुल्म हेड़ो देर करे थियो समझो था ॻाल्हि खे इमामुल आदिल अब्दुल वारो बादशाह इंसाफ वारो बादशाह अल्लाह जे साये में वशाब नशा फी इबादतिल्लाह अज़्ज़ व जल्ल वो नौजवान जंहिं फ़ानियत अल्लाह जी इबादत शुरू कई हाणे ज़ाल खे नथो वणे हाणे
कितने गुजारी है जवाब देना ओ नौजवान कारी दारी मस्ती बहेज भाई अल्लाह की इबादत में शुरू थी लो इबादत कंदे कंदे पीरी आई या मौत आयो जवानी खावटी इबादत में शुरू थियो अल्लाह के अर्श के साए नौजवानो वली जवानी की हिफाजत कजो वली जवानी की हिफाजत कजो वली जवानी के दाग न लाइजो मुझा बच्चा मुझा फकीर वो मुझा प्यारा पीर जवानी जो ख्याल कजो हिकड़ो अब्दुल वारो बादशाह जो जवानी में अल्लाह की इबादत वरजुलन कल्बु मुअल्लकुम बिल मसाजिद क्यों वो मानू जिंदी मस्जिदुन सा दिल चंबड़ी पईया चंबड़ियला चंबड़ियल परे सके परे थे त बेकरारी लगेस परे थे त आंध मांद लगेस बनी ते वियो कम ते वियो कारोबार ते वियो पर दिल मस्जिद दे विच तांगे थी वई कम लह त वञा मस्जिद साईं फरमाईंदा इने माण्हू के जिंदी मस्जिद सां दिल अल्लाह जे ज़ात जो सायो नसीब ऐं चौथों वरजुलाने तहाबा फिल्लाहि इज्तमा अला ज़ालिक व तफर्रका अलैहि जंदी अल्लाह वास्ते पान में मोहब्बत मिलिया तब अल्लाह खातिर जुदा थिया तब अल्लाह खातिर तो इया सिफत हर करनी के मिलन आया है बारी शरीफ ते छाजे लाया आयो उन्हनि साईं को कर्ज वठण आया आहियो ज़मान साईं ते पैसा बरकत बकाया रहियल अथव ॿुधायो छाजे लाइ आया आहियो मूंसां माइटी अथव संग बंदा ॾेती वेती आहे कम कारोबार आहे मुंह में का लालच अथव तव्हांजी मुंह में लालच आहे मुंहिंजी तव्हां में लालच आहे छो आया आहियो छाजे लाइ आया आहियो 2-3 महीना दिल पर साईं कोन आयो साईं जो फकीर ज़िक्र वारा गल थींदा दिल तो मुझी में ठरे थी ना फरमाइंदा फकीरो तुसा आत मेरे पेरे पौंदे हो पर मेरी दिल तुसा दे पेरे हो भाई मैं उठा स्टेशन ते आवा तुसा दा इस्तकबाल करा दो जनी की तात तन पुणवा है तुंजी अल्लाह वास्ते गलचण अल्लाह वास्ते जुदा थियण साईं फरमाइंदा ये पई जनाब क़यामत जे ॾियारे रब जे साये में हूंदा वरजुल दअतहु इम्रअतुन ज़ातु मनसिबिन व जमाल फक़ाल इन्नी अख़ाफुल्लाह उनके बुराई देला सॼो धारी औरत बुराई देला सॼो
को ॾिसण वारो न हो, को झलण पलण रोकण टोकण वारो न हुयो। अल्लाह जो खौफ रखी पाण खे बुराई खां बचायई, ज़िना खां पाण खे बचायई, गंदाई खां पाण खे बचायई। मां जे बुराई कया त पंहिंजे मुर्शिद जे अॻियां कंधु कहिड़ो, अॼु जे मां बुराई कया त क़यामत जे ॾियारे लॼपाल नबी जे अॻियां कहिड़ो कंधु खणंदुसि। अॼु जे गुनाह कया त वाहिदुल क़हार जे अॻियां कहिड़ो जवाब ॾींदुसि। अल्लाह जे ख़ौफ मां ॾिनो हसीन औरत सॾे बि पई पर निहारी न, वेठो ई न वियो। अल्लाह जे ख़ौफ में पाण खे बुराई खां बचायई। क़यामत जे ॾियारे अर्श जे साये हेठां छोरिन ॾिना छाल त लौती अॻियां लॻे विया। बुराई खां, बेहयाई खां, बदकारी खां, बदकिरदारी खां पाण खे बचायई अल्लाह जे खौफ में। इहो माण्हू अल्लाह जे अर्श जे साये में हूंदो। वरजुल तसद्दक़ बिसदक़तिन फअख़फ़ाहा, वो माण्हू जेको सदको करे, ख़ैरात करे पर उनखे लिकाए मख़फ़ी करे, ज़ाहिर न करे। माण्हू ॾिसनि बाबा थिए न लिकाए ख़ैरात करे। हत्ता ला तालम शिमालुहु मा तुनफ़िक़ु यमीनुहु, सॼो ख़ैरात करे त खॿे खे ख़बर न पए त सॼे छा ॾिनो। ख़ैरात कर फेसबुक ते रख। बैतुल्लाह जे दरवाज़े ते हीअं मुल्तज़िम ते माण्हू मुश्किल सां थो पहुचे, वॾी रश हूंदी आहे। हिकिड़े माण्हू खे ॾिठो न हीअं बैतुल्लाह शरीफ़ में हिकिड़ो हथु हिन में वरी हीअं वरी सेल्फी पियो करे त मां हिते पहुतो आहियां। हिन खां तूं न वञी आहे त भलो, हिन खां तूं न वञी आहे भलो। मवाजा शरीफ़ ते इमामुल अंबिया जे हुज़ूर में ॿिन्ही जहाननि जो सरदार नफ़स गुम करदमी आयन जुनैदो बायज़ीदी जा मुस्तफ़ा जी बारगाह जिते जुनैद बगदादी बायज़ीद मुस्तामी पर जिब्रील अमीन पे अदब सां गर्दन निमाए ईंदो आहे त मुस्तफ़ा जी बारगाह। मवाज शरीफ ते रसूलुल्लाह के पुठी ॾियूं ऐं हीअं सेल्फी को शर्म आहे, को हया आहे, को अदब आहे तुंहिंजे अंदर में। तूं वियोही महबूब जे दर ते हाज़िरी भरण हुज़ूर जी बारगाह में बैतुल्लाह शरीफ में उम्रो या हज करण वियो या सेल्फियूं कढण दुनिया खे ॾेखारण वियो त मां हिते पहुतो आहियां। बस खपंद इहा सेल्फी, बाक़ी जेके 3 लख भरे वियो ई न इहे पाणी में थिए। मां तोखे हक़ थो ॿुधायां अल्लाह जे घर में तुंहिंजो मक़सदु इहो सेल्फी कढणु आहे न, माण्हुनि खे ॾेखारणु आहे त मुंहिंजो बाबा थिए साईं मां हिते पहुतो आहियां। सही ॻाल्हि आहे साईं। कंहिंखे ख़ैरात ॾींदो न ग़रीब मिस्कीन खे को 5 रुपया ॾींदो त ओॾो बीहारींदो कैमरा वारो आहे भरजे मुंहिंजो त मां ख़ैरात थो कयां। छा ॾिसण वारो कोन थो ॾिसे पियो? तोखे सेल्फी जी कहिड़ी ज़रूरत आहे? फोटो कढण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मुंहिंजो आका थो फरमाए त सचे सां ख़ैरात कयईं त खपे खे ख़बर ई न पई। इहो छहों माण्हू ऐं सतों वरजुलुन ज़करल्लाह ख़ालियन फ़फ़ादत ऐना, अकेलाई में रही तन्हाई में रही अल्लाह जो ज़िक्र कयईं उनजे अखियुनि मां रोक वई। अल्लाह जो ज़िक्र कंदे ज़िक्र दिल खे नरम कंदो। अल्लाह अल्लाह
शायरिया नफी असबाब जो जिक्र ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा ला इलाहा ला इलाहा अल्लाह जो जिक्र तन्हाई में अकेलाई में रही रब जो जिक्र कई उन जे अखड़न मां गोढ़ा प्रेमी अखड़ियूं आलियूं थी वियूं ज़ाल न ॾिठो पुट न ॾिठो यार दोस्त न ॾिठो सेल्फी कोन निकिती खालियम तन्हाई में अकेलाई में फफादत आई ना हो उनजे अखड़ियुनि मां ढुड़क वही पिया इन माण्हू खे रब जे अर्श जो सायो मिलियो सत पूरा थी वरी ॿुधी वञो अब्दुल वारो बादशाह जवानी में अल्लाह जी इबादत शुरू करण वारो जो वो माण्हू जंहिंजी दिलि मस्जिदुनि सां जुड़ियल आहे ऐं उहे ॿ माण्हू जेके अल्लाह वास्ते मोहबत रखियूं गॾिया बि अल्लाह ख़ातिर जुदा बि अल्लाह ख़ातिर थिया ऐं उहो माण्हू जेके औरत बुराई जे लाइ सॼो पर पाण खे बचायईं ऐं उहो माण्हू जे सॼे सां ख़ैरात कई खबे खे ख़बर न पई ऐं सतो माण्हू उहो जेको तन्हाई में वेही अल्लाह जो ज़िक्र कई याद बीहंदी जी हाफ़िज़ तुम ॿुधा हाफ़िज़नि खे वरी यादि तो सवाइ हूंदो बादशाह जवानी में इबादत करण वारो जो जंहिंजी दिलि मस्जिद सां हुजे ऐं चोथों अल्लाह वास्ते हिक ॿिए सां मोहबत रखनि ऐं पंजूं जेके औरत सॼे बुराई जे लाइ बचे ऐं छहों सत याद भी मुझे ख्याल है सबक काफी है यो याद कयो वरी इंशाअल्लाह ताला 15 शबान ते करो 15 ते याद तव न इंशाअल्लाह 15 शबान शब बरात छुटकारे वाली रात नजात वाली रात गुनाहन का फोड़ वाली जन्नत जे चिठन मिलण वाली रात रिज़्क़ रोज़ी के तक़सीम वाली रात मुक़द्दरन जा फैसला लिखण वाली रात ये रात गॾिजी गुज़ारबी इंशाअल्लाह गॾिजी दुआऊं घुरंदासीं अल्लाह कंदो हड़नी जा बेड़ा अल्लाह करीम जो चवण तव्हां संग ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए रब करीम शाल असां सभिनी खे पंहिंजे हबीब जे दर जी सची ग़ुलामी नसीब फरमाए ऐं ही किताब आहे रूहुल कलाम ताज़ी मुंहिंजी शाइरी आहे इन मां दिलि चवे थी हिकिड़ो शेर तव्हांखे ॿुधायां ऐं ही शाइरी अक़ाइद जे तहफ़ुज़ जे लाइ आमाल सालिया जी तरगीब जे लाइ समाजी बुराइयों के मेटण जे लाइ मुंहिंजी शाइरी कई आहे शेर न आहिनि पर ही तबलीग आहे तालीम आहे तरबियत आहे अल्लाह
कदे तू महबूब मेहरबानी ते कदे कदे तू महबूब मेहरबानी अखड़ियों दास दर्शन ले दिल दीवाना ते कदे कदे तू इन्हें हाजिर करो ये समझो तो तमाम नवाज शरीफ ते सोने हबीब जे हाजिरी में आयो ऐ तवाजा सगड़ा मदीने वालो साईं तवाजी इल्तिजा सोनो नबी ताई तवाजा आवाज पहुंचन करो हिन हिजर में ओ जाना सात तो साल भाई अल्लाह हिन हिजर में ओ जाना सात तो साल भाई को सुख करार को ने राहत बिथी रवानी अखियों दास दर्शन ले दिल दीवानी मुते कंदे कदे तू न जमात ते महबूब मेहरबानी अखड़ियों दास दर्शन जी लाल ब्याल लहू जिया ही लुड़ कबंदे बंदे जी लाल ब्याल लहू जिया ही लुड़ कबंदे बंदे जिए बाग को खिज़ां में उजड़ी वही जवानी अखड़ियों दास दर्शन दिल दीवानी मुते कंदे कदे तू असां ते कंदे कदे तू महबूब दर्द जो दास्तानो ओया तक कैसा ओया दर्द जो दास्तानो ओया तक कैसा ओया कोने कुरास मरम तोरिया मुझा जानी कोने कुरास मरम मेरे नजर थी खुर्जे शफकत ओ शाह आलम मेरे नजर थी खुर्जे शफकत ओ शाह आलम मजरूह मन जी मरहम मजरूह मन जी मरहम फिक्र ने कयो आफानी अखड़ियों दास दर्शन ले दिल दीवानी
पानियां दे पार जी का नंगदार निगहबानी पानियां दे पार जी का नंगदार निगहबानी अखियों दास वाइन दर्शन में दिल दीवानी मूते कदे कदे तू असां ते थींदी कदे का सो ये किताब रूल कलाम की तवज्जो ॿिया किताब जी साहबजादे साहब खांगे तला कयो ये किताब वठो पढ़ो ऐं 15 शबान जे लाइ घट में घट हर फकीर 50 माण्हुनि खे दावत ॾिजो महफ़िल मोहम्मदी में सभई शरीक थींदासीं इंशाअल्लाह सभिनी जा अल्लाह बेड़ा पार اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله ان ساری جماعت راضی مولا असांखे उन्हनि माण्हुनि मां शामिल कर जेके तुंहिंजे मस्जिद सां मुहबत तुंहिंजे दर ते निमण वारा तुंहिंजे दर ते झुकण वारा मुंहिंजा मौला असांखे मस्जिदुनि खां परे न कजां मुंहिंजा मौला असांजे हीणे हाल ते रहम करम कर असां सभिनी खे मदीना तैयबा जी हाज़िरी नसीब सोने हबीब जी बारगाह बेकस पनाह जी हाज़िरी नसीब मौला मुझे हबीब के सदके हिन बचड़न ते करम काले सारी जमात ते मेरे नजर का सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर मौला असांजी मग़फ़िरत कर असांजा गुनाह माफ़ कर खताऊं दरगुज़र कर ईमान सां रहाए जाए ईमान सां न दुनिया जे ज़िल्लतुनि खां बचा आख़िरत जे अज़ाबनि खां बचा बुरे मौत खां बचा पराई मुहताजी खां बचा असां तां पंहिंजे पनाह जो पर्दो न लाहिजा असां तां पंहिंजे बाज जो बुड़ो न हटाइजा मुंहिंजा मौला असांजे हीणे हाल ते पंहिंजी करम नवाज़ी कर पंहिंजी मेरे नज़र कर मुंहिंजा मौला ओरे परे खां जेकी बि बचड़ा न्याणी हाज़िर थिया मौला सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी मुंहिंजा मौला जेकी बि दिलनि में आस उमेद खणी आया आहिनि हड़नी जो मुरादूं पूरियूं हड़नी जे दिलनि जूं तमन्नाऊं पूरियूं फरमा करीम रब पंहिंजे अस्माउल हुस्ना जे सदके पंहिंजे सिफ़ात उलिया जे सदके पंहिंजे इस्म आज़म जे सदके अॼु असांजी दुआ क़बूल कर असांजी इल्तिजा क़बूल कर मौला असांखे उन रस्ते ते हला जेको तुंहिंजे नवाज़ियल बरगुज़ीदा ॿारनि जो रस्तो न मिलियल गुमराह थियल रस्तनि खां बचा उन्हनि माण्हुनि जे रस्ते तां बचा जिन ते तूं ॾमर कयो जिन ते तूं नाराज़ थी वई असांखे उन्हनि जे रस्ते खां बचा असांखे पंहिंजे इनाम याफ़्ता माण्हुनि जो रस्तो नसीब मुंहिंजा मौला मिठड़े साईं जी मग़फ़िरत फरमा बेहिसाब मग़फ़िरत फरमा उन्हनि जा दरजात बुलंद फरमा उन्हनि जी अहलिया मोहतरमा जे मज़ार जे मथां ला तादाद रहमतूं ऐं बरकतूं मुंहिंजा मौला मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जे सारे घराणे ते रहमतूं बरकतूं असांजे
इन जमात में जंजाब वालिदैन वफात करे विया मौला उन्हें भी बेहिसाब मग़फ़िरत जंजा वालिदैन हयात आहिनि उनखे सेहत सां वॾी उन्हनि जो सायो पंहिंजे बच्चनि जे सिरनि ते क़ाइम ता देर दाइम रखिया मौला ये मुझा रब करीम जन के घरन में बीमारियों लेकिन बेरोजगार उनके हलाल रोजगार लेकिन तंग दस्त है उनकी तंगी दूर कर जेकी मुश्किल में है उनकी मुश्किल आसान ईमान सरहाए जाए कलमे से लड़ाए जाए मरण के वक्त में मदीने वाले मीर जो जलवो दीदार अखियों से देखा मुझा मौला असांखे कब्र के अज़ाब खां बचाए जाए महशर जे सख्तियुनि खां कर्ब खां बचाए जाए मौला असांखे मदीने वाले मीर की शफाअत नसीब हुजूर जे लवाउल हम्द जे झंडे की छांव नसीब कर मदीने वाले साईं की शफाअत नसीब कर हुजूर जे दस्ते करम सां कौसर जो प्यालो नसीब कर जहन्नम जे बाहिन खां बचाए जा असांखे जन्नतुल फिरदौस नसीब कर जन्नत में मदीने वाले मीर जो पाड़ो नसीब कर मुझा मौला जो खुलूस सोता कर न भूली सघियायूं सो तुंहिंजे शान मुताबिक़ अता फरमा इन्ना अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन।